आइडेंटिटी क़ाइमु रहे त तव्हांखे कंटेंट प्रोवाइड करे ॾियणो पवंदो। सही। पर जनरली हिकिड़ो हाणे ॿारनि खां अॻे था वधूं, पर जनरली हिकिड़ो ट्रेंड बि आयो आहे, छो त कैपिटलिज़म ऐं इन्हनि शयुनि जे करे तव्हांजो इलाही हो थियो आहे, हर कंहिंखे चए थो उर्दूअ में लिखंदुमि, को ड्रामो हुजे, को प्ले हुजे, त हुनजी वधीक तव्हांखे एक्सपोजर थिए थो, वधीक पैसा था मिलनि, त पोइ हाणे इन सिलसिले में छा कजे? इवन जेके तव्हां अॻो नाला खयां नूरुल हुदा शाह जो, कुझु ॿियनि जो जेके स्टार्ट त उन्हनि सिंधीअ सां कयो आहे, उन्हनि जा शाहकार प्ले हुया जिन खे असां ॿुधियोसीं, सॼे मुल्क में मशहूर बि थिया, पोइ ट्रांसलेशन्स थियूं। हाणे त उहो पाण सिंधीअ में नथा लिखनि, त जॾहिं तव्हांजा इहे ड्रामा ऐं प्ले ई सिंधीअ में न ईंदा, ॿारनि खे त छॾियो, पर इन वॾनि खे बि, त उन्हनि जी ॿोली कहिड़ी वधंदी? जॾहिं सॼो ॾींहुं असां उर्दू ॿुधंदासीं, पोइ त मूंखे ईअं ई लॻंदियूं आहिनि, त मां चवंदो आहियां त सिंधीअ में बि असां उर्दूअ जूं चतियूं था हणूं, माना ॿ जुमिला ॻाल्हायूं था त हुन में 3 लफ़्ज़ उर्दूअ जा आहिनि। न फ़क़ति लफ़्ज़ उर्दू जा आहिनि, पर उर्दू जूं तरकीबूं, उर्दू जो ग्रामर, उर्दू जो जेको उहो सॼो हाणे असां वटि सिंधी ॿोली में ॾिसो, जेके असीं चवंदा आहियूं न डेथ ऑफ लैंग्वेज, उन जो इहो पहिरीं प्रोसेस हूंदो आहे, त उन में ॿियनि ॿोलियुनि जा तव्हांजो स्ट्रक्चर्स, ॿियनि ॿोलियुनि जो ग्रामर, ॿियनि ॿोलियुनि जी वोकेबलरी जेका हूंदी आहे उहा घिड़ी ईंदी आहे, ऐं उहा आस्ते आस्ते उनखे रिप्लेस बि कंदी आहे, ऐं पोइ हिकिड़ो वक़्तु अहिड़ो अची वेंदो आहे जंहिंमें उहे जेका पंहिंजी ॿोली आहे उहो पंहिंजो जेको थिए थो उहो विञाए वठंदी, ऐं उहो प्रोसेस असीं ॾिसूं पिया। त तव्हां वटि जेके मिसाल जे तौरु नंढी हिकिड़ी ॻाल्हि खणूं, त तव्हां वटि जेके रिश्ता आहिनि उन्हनि जा नाला आहिनि, केरु पंहिंजी मासी कोन थो चए, ख़ाला थो चए, बुआ जेको आहे सो लफ़्ज़ इस्तेमालु, अम्मी करे थो, अबू करे थो, ऐं मामू। त हाणे इहो प्रोसेस जेको आहे उहो हाणे शुरू थी चुको आहे, ऐं उनजो यकीनन इहो आहे त इन बि ॿ एस्पेक्ट्स, तव्हां जेका ॻाल्हि कई कमर्शियल एस्पेक्ट्स जी, उहा कमर्शियल एस्पेक्ट बि पंहिंजी जॻह ते, पर आउं चवां थो भई सिंधी माण्हू का नंढड़ी हिकिड़ी त कोन्हनि, जेके आहिनि से 4 करोड़ आबादीअ जो आहिनि, उन खां सवाइ ॿियनि मुल्कनि में जेके आहिनि से माण्हू रहनि था, ऐं अलाए केतिरा चैनल्स आहिनि, छो कोन थो थी सघे त असां उहे तव्हां यूरोप में घुमिया आहियो, तव्हांखे ख़बर आहे त सिंधियुनि खां नंढियूं क़ौमूं उन्हनि वटि जिन जे ॻाल्हाईंदड़ बि तमामु थोरा आहिनि, उन्हनि एॾो ज़बरदस्त कंटेंट जेको आहे सो मिलंदो तव्हांखे, त इहो कंटेंट इहो आहे त तव्हांखे हिकिड़ो रीच आउट त करिणो पवंदो, ऐं जेसि ताईं तव्हां उनखे कमर्शियली रीच आउट कोन पिया करियो ऐं माण्हुनि खे तव्हां उन्हनि खे उहो नथा ॾियो, त तेसि ताईं त तव्हां एक्सपेक्ट बि कोन पिया करे सघो त उहा थी सघे। तव्हां माण्हुनि खे चओ त रुॻो मोहबतुनि में जेके आहिनि से उहे सिंधी ॿोली ॻाल्हाईंदा, या सिंधी जेके आहिनि से उन थींदा, अबाणी त ॿोली, मोहबत, हा अबाणी ॿोली, तव्हां उन्हनि खे हिकिड़ो इमोशनली तव्हां जेको आहे सो कंदो, पर हाणे सुवाल इहो आहे त उन इमोशनली जी बि हिकिड़ी हद थींदी आहे न, त उते मूं ते तव्हां ते मूं ते उहो कमु थी सघे थो छाकाणि पंहिंजी हिकिड़ी पुराणी एफिलिएशन्स रही आहे, असांजी दिलि में अञा ताईं पुराणा दर्द मौजूदु आहिनि, नई जनरेशन ते त कोन थो थिए, त उन जे लाइ इहो ई तरीक़ो आहे त तव्हांखे उन्हनि खे उन्हनि जी हर एस्पेक्ट खे तव्हांखे उन्हनि सां जोड़णो पवंदो। मिसाल जे तौर ते कल्चरल एस्पेक्ट आहे त तव्हांखे उन्हनि खे कल्चरल कंटेंट ॾियणो पवंदो, सॉन्ग्स ॾियणा पवंदा, फिल्मूं ॾियणियूं पवंदियूं, तव्हांखे उन्हनि खे जेके आहिनि से टेलीविजन में प्लेस ॾियणा पवंदा, उन्हनि जो जेको इंटेलेक्चुअल कंटेंट आहे, तव्हांखे हिस्ट्री में, इकोनॉमिक्स में, जोग्राफी में, पॉलिटिक्स में, तव्हांखे फिलोसॉफी ते किताब ॾियणा पवंदा, जेकर तव्हांजो जेसि ताईं तव्हां उन्हनि जूं इंटेलेक्चुअल, इमोशनल, कल्चरल ऐं जेके आहिनि से एस्थेटिक्स जेके नीड्स आहिनि, ज़रूरतूं आहिनि, उहे पूरियूं कोन कंदा, त उहे यकीनन ॿियनि ॿोलियुनि न ॾिसंदा, ॿियनि ॿोलियुनि खां इंस्पायर थींदा, ऐं ॿियनि ॿोलियुनि जो ई असरु पोइ आहिस्ते आहिस्ते असां थी ऐं असांजी ॿोली ख़तमु थी वेंदी।